अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल द मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। तो रेस मंसूर अमा साइण खे चवंदो त जेसीं ताईं हिन क़ौम मां ज़ुल्म सहण जी आदत नथी निकिरे, जेसीं ताईं हिन क़ौम में ज़ुल्म थींदा रहंदा। उन्हनि जो हिकु भाउ कुटिजे थो त ॿिया सभु वेही तमाशो ॾिसनि था। आख़िर कॾहिं हिननि मां उन ज़ालमनि जो ख़ौफ़ ख़तमु थींदो। ऐं ॿिए पासे दोस्तो सोडल ऐं पीरियल घणो परेशान हूंदा त सोडल चवंदो त पीरियल खे तूं पक सम्झ त छापो लॻो आहे। उहो सोट वारनि खे गिरफ़्तार करे विया आहिनि ऐं असांजा घर ख़ाली पिया आहिनि। पीरियल चवंदो त हाणे असांखे छा करिणो पवंदो। ऐं ॿिए पासे रेस मंसूर कुंज खे चवंदो त मां तुंहिंजे करे मजबूर आहियां। कुंज चवंदो त तूं पोइ सिधी ॻाल्हि कर त मूंखे चाहींदो नाहीं, तूं मूंखे बेवकूफ़ पियो बणाए, इहा तुंहिंजी सॼी चाल आहे ऐं तूं इहा सिधी ॻाल्हि कर। रेस मंसूर चवंदो त जेकॾहिं मां तोखे न चाहियां हा त पोइ हिते छाजे लाइ अचां हा। ऐं ॿिए पासे कुंज जो पीउ कुंज मथां ज़ोर रखंदो त तूं गाह ते न वेंदी कर अकेली। अगरि तूं गाह ते वेंदे त इहे ज़ालिम तोखे मारे छॾींदा, तूं पंहिंजे माउ सां गॾु वेंदी कर। ऐं ॿिए पासे ढारा रेज़न खे चवंदो त मूंखे कुंज जा फ़ोटू ऐं रेस मंसूर जा फ़ोटू मूं वटि पिया आहिनि। रेज़न चवंदो त इहा ग़लती कॾहिं बि न कजांइ, इहा फ़ोटू ककर खे न ॾेखारिजांइ। अगरि तूं इहा फ़ोटू ककर खे ॾेखारी त ककर कुंज खे मारे छॾींदो। यानी इन में असांजी बदनामी थींदी ऐं माण्हू बि असां ते खिलंदा। वो गैरत में अची बंदूक खणी कुंज खे मारे सघिजे थो। इन में तुंहिंजी भलाई आहे त तूं उनखे फ़ोटू न ॾेखारिजांइ। दोस्तो असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।